मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। फ़र्ज़ नमाज शुरू थी वई आहे, ज़ोर जी, असर जी, मगरिब जी, इशा जी, फ़र्ज़ नमाज शुरू थी वई आहे न। कोई भी बंदो पोइ सुनत पढ़े थो। हाणे सुनत जेकॾहिं अगरि हिकिड़ी रकात पढ़ी आओ त ॿ रकातूं पढ़ी करे सलाम फिराए छॾियो, फौरी तौर अची करे फ़र्ज़ में बीहो। फ़र्ज़ जो वॾो वैल्यू आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस आहे, अल्लाह जे नबी फरमायो जॾहिं फ़र्ज़ नमाज़ लाइ जमात बीठी हुजे, हाणे का बि नमाज़ न पढ़ो, हाणे फौरी तौर फ़र्ज़ जी तरफ़ वञो। ज़ोर नमाज़ में आया हो, फ़र्ज़ लाइ इमाम उथी बीठो आहे, जमात बीजी विया आहिनि। हाणे सूफ़ी थी करे पोइ 4 रकातूं पूरियूं न कयो, बंदा सूफ़ी बसि साईं नमाज़ खे मां हलाईंदो रहांसि थो। ख़ुदा जा बंदा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं फ़र्ज़ शुरू थी वञे न, पोइ नमाज़ उनखे छॾे ॾियो, हली न पढ़ो फ़िलहाल नमाज़ उहा 4 रकातूं। हाणे ॾिसो त मां बीठो 2 रकात में आहे, 2 रकात में सलाम फिराए करे जान छॾायो, अची करे फ़र्ज़ में बीहो। छाजे करे? फ़र्ज़ जो वॾो वैल्यू आहे। अहिड़ी तरह ज़ोर, असर, मगरिब ऐं इशा। बाक़ी फ़जर नमाज़ लाइ इन जे अंदरि इख़्तिलाफ़ आहे त फ़जर जी 2 रकातूं जेके सुनत आहिनि, जेकॾहिं फ़र्ज़ स्टार्ट आहे, फ़जर जूं 2 रकातूं जेके सुनत आहिनि न, फ़र्ज़ स्टार्ट आहे, त बि तव्हां वञी करे ॿिए कंहिं कुंड में सुनत पढ़ो। छाजे करे? उन जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए साहबा, मां तव्हांखे फ़जर जी 2 रकात जी सुनत जी जेकॾहिं क़दुरु ॿुधायां, मक़ाम ॿुधायां, जेकॾहिं अगरि तव्हांजे मथां घोड़ा दौड़ाया वञनि त बि तव्हां फ़जर जी 2 रकातूं सुनतुनि खे न छॾींदव। फ़जर जूं 2 रकातूं दुनिया में जेको कुझु आहे उन खां वधीक बहितर आहिनि। इहा ख़ुसूसियत सिर्फ़ु जेकी आहे फ़जर नमाज़ लाइ आहे। त फ़जर नमाज़ में जेकॾहिं अचो था त सुनत फ़र्ज़ स्टार्ट थी वियो आहे, त हाणे ॿार कुंड में सुनत पढ़ी सघो था। बाज़ साथी फ़जर जे पहिरीं सिफ़ में वरी सुनत पढ़नि था, न पढ़णु खपे। फ़र्ज़ स्टार्ट थी वियो न, त हिते बीह करे फ़र्ज़ वारी सिफ़ में सुनत नाहे पढ़णी, या उनखां अलावा ॿी जेकी आहे उते सुनत नाहे पढ़णी। ॾिसो अरबी कंट्री जे अंदरि, सऊदी अरब जे अंदरि या दुबई जे अंदरि, अगरि तव्हां ईअं कयो तव्हांखे अरब जेको डांट ॾींदा वॾी, हो चवंदा छा था कयो हे। हालांकि उन मसइले जे अंदरि, शाफ़ी मसइले जे अंदरि गुंजाइश बिल्कुलु फ़जर में बि न आहे। अरबियुनि वटि हाणे ॾिसो असां वटि हनफ़ी मसइले जे अंदरि गुंजाइश आहे, फ़जर में सुनत जेकी आहे पोइ ते वञी करे पढ़ो। सऊदी अरब जे अंदरि इहा बि न आहे। उहो चवंदा यार फ़र्ज़ जेके आहे वॾी ताक़त थो रखे, तव्हां सुनत छा था पढ़ो। हिते असां वटि पहिरीं सिफ़ जे अंदरि फ़जर में सुनत बि सॼी अल्लाह अकबर करे हिते पढ़ंदा। बाबा हे फ़र्ज़ लाइ सिफ़ आहे, फ़र्ज़ स्टार्ट थी वियो न, हाणे सुनत वञी करे पोइ ते किथे पढ़ो। पोइ ते हे सभु मामला छाजे करे पेश था अचनि, असां दीन जी तालीम नथा रखूं। हा साईं, दीन नथा सिखूं असां। हे सिर्फ़ु हिकिड़ी फ़जर जी 2 रकात सुनत खे जेको मां ज़ाहिर कयो आहे। केतिरा मसइला आहिनि, केतिरनि मसइलनि खे मां हिन टाइम बयानु कयां, ऐं असांजी हिन मस्जिद मां केतिरा साथी फेल वेंदा, मसइला न ईंदा, ऐं पोइ छा कयनि त किरोड़ में घणियूं ॿुड़ियूं थियूं पवनि, 1000 जा घणा नोट पवंदा, त जवाबु जेको आहे सैकड़नि में अची वेंदो। ऐं पोइ छा कयनि त फ़र्ज़ नमाज़ में हे मसइलो कीअं 0-0। त इस्लाम खे साईं फोकस कयो, इस्लाम खे सिखो। सिखंदव मुजीब रहमान खे कंहिं क़िस्म जो कोई फ़ाइदो न आहे। फ़ाइदो तव्हांजे नफ़्सनि खे आहे, तव्हांजी ज़ात खे आहे। इस्लाम जेतिरो ज़िंदगी में ईंदो न, अलाह ताला मामला ओतिरा आसान कंदो दुनिया जा। त इंशाअल्लाह सिखण जी कोशिशि कंदासीं।